नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर मोहम्मद उस्मान अब्दुल्ला घोटकी शहर में गंदो पानी जमा थियण ते सख़्त नोटिस वठंदे म्युनिसिपल कमेटी घोटकी में सूरत हाल जो जाइज़ो वठण जे लाइ गॾिजाणी मुनक़द कई, जंहिंमें असिस्टेंट कमिश्नर एजाज़ अहमद हालेपोटो, CMO DSP अब्दुल कादिर चाचड़, मुख्तियार कार घोटकी, मेहरदीन चाचड़, SHO घोटकी, सदोर लाशारी ऐं पब्लिक हेल्थ इंजीनियर जी सब इंजीनियर शिरकत कई। इन मौके ते डिप्टी कमिश्नर पब्लिक हेल्थ इंजीनियर खाते जे कारकिरदगी ते सख्त कावड़ जो इज़हार कंदे चयो त अवाम शिकायतूं कंदी रहे थी त डिस्पोजल गैर फ़ाल हुजण सबबि शहर जो गंदो पानी नेकाल नाहे थी सघियो। अहिड़ी सूरत हाल कंहिं बि सूरत में क़बूल जोगी नाहे। एग्जीक्यूटिव इंजीनियर पंहिंजी कारकिरदगी बहितर बणाए ॿी सूरत में संदन खिलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। हिन CMO खे हिदायत कंदे चयो त हंगामी बुनियाद ते शहर जे समूरनि नालनि जी खोटाई जो कमु शुरू कयो वञे। हिन सिलसिले में डेली वेजिस जी बुनियाद ते मज़दूरनि जूं ख़िदमतूं हासिल कयूं वञनि त जीअं मुस्तक़बिल में अहिड़ी सूरत हाल जनम न वठे, जॾहिं त सफ़ाई सुथराई बाबति रोज़ाने जी बुनियाद ते रिपोर्ट फराहम कई वञे। हिन चयो आहे त जेसीं ताईं शहर जी सफ़ाई सुथराई खे यकीन न बणायो वेंदो, एसीं ताईं पब्लिक हेल्थ इंजीनियर ऐं म्युनिसिपल खाते जे अमलदारनि तोड़े मुलाज़िमनि जी मोकलुनि ते पाबंदी हूंदी। शहरनि जी पोतल तकलीफ़ ते माज़रत ख़्वाह आहियां। गॾिजाणी दौरान CM डिप्टी कमिश्नर खे ॿुधायो त गंदो पाणी जमा थियण बैदि नालियुनि जी सफ़ाई दौरान पत्थर ऐं प्लास्टिक जा बुराट मिलिया आहिनि। ख़दशो आहे त शरपसंद ॼाणे वाणे अहिड़ी सूरत हाल पैदा कई, जंहिं ते डिप्टी कमिश्नर DSP ऐं SHO खे हिदायत कंदे चयो आहे त ॼाणियल मामले जी जांच कई वञे। जेकॾहिं को मुलवस आहे त संदन खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। हिन वधीक ॻाल्हाईंदे चयो त दुनिया जी महज़ब मुल्कनि जा शहरी सफ़ाई सुथराई जो ख़ासि ख़्यालु रखंदा आहिनि। इन करे घोटकी वासियुनि खे बि घुर्जे त हू गंद किचिरो रस्तनि ते उछलण खां पासो करे। इन मौके ते पीपल्स पार्टी ज़िले डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो शहर जे मसइलनि बाबति डिप्टी कमिश्नर खे आगाही ॾिनी। बाद में डिप्टी कमिश्नर सिविल अस्पताल घोटकी जो दौरो कंदे MS खे हिदायत कई त अस्पताल जे मेन गेट ते साइन बोर्ड लगाए सफाई सुथराई के यकीन बनायो वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।